ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 26/9/2005। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा, मीठे मीठे ॿार सदा इहे स्मृति रहे कि असां श्रीमत ते पंहिंजी सतयुगी राजधानी स्थापना था करूं त अपार ख़ुशी रहंदी। प्रश्न: इहे ज्ञान जो भोजन कंहिं ॿारनि खे हज़म न थी सघंदो आहे। उत्तरार्ध जो भूलियूं करे छी अर्थात बदक ठही करे पोइ क्लास में अची करे वेहींदा आहिनि, उन्हनि खे ज्ञान हज़म न थी सघंदो। वो मुख सां कॾहिं बि न चई सघंदा कि भॻवान वाच्य काम शत्रु आहे। उन्हनि जो दिलि अंदरि ई अंदरि खाईंदो रहंदो। बसि आसुरी संप्रदाय जा ठही वेंदा, उहा आसुरी संप्रदाय जा ठही वेंदा। ओम शांति। बाप वेही रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। उहो कहिड़ो बाप आहे? हुन बाप जी महिमा तव्हां ॿारनि खे करणी आहे। ॻायल बि आहे न, सत शिव बाबा, सत टीचर, शिव टीचर, सत शिव गुरु। सच त उहा आहे न। तव्हां ॿार ॼाणंदा असांखे सत शिव बाबा मिलिया आहिनि। असां ॿार हाणे श्रीमत ते हिकु मत ठहिया आहियूं त श्रीमत ते हलणो खपे। बाबा चवंदा आहिनि, हिकु त देही अभिमानी ठहो, बाप खे यादि करो। जेतिरो यादि कंदव पंहिंजो कल्याण कंदव। तव्हां पंहिंजी राजधानी स्थापना करो था। वरी खां अॻियां बि असांजी राजधानी हुई। असां देवी देवता धर्म वारा ई 84 जन्म भोगे अंतिम जन्म में हाणे संगम ते आहियूं। हिन पुरुषोत्तम संगम युग जो सवाइ तव्हां ॿारनि जे ॿियो कोई खे पतो न आहे। बाबा केतिरी पॉइंट्स ॾींदा आहिनि न। ॿार अगरि सुठी रीति यादि में रहंदा त ॾाढी ख़ुशी रहंदी, परंतु बाप खे यादि करण जे बदिले ॿियो ई दुनियावी ॻाल्हियुनि में पइजी वेंदा आहिनि। इहे यादि रहणी खपे कि असां श्रीमत ते पंहिंजो राज्य स्थापना था करूं। ॻायल बि आहे न, ऊच ते ऊच भॻवान, उन्हनि जी ऊच ते ऊच श्रीमत आहे। श्रीमत छा सिखलाईंदी आहे? सहज राजयोग। राजे जे लाइ पढ़ूं था। पंहिंजे बाप द्वारा सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणे करे वरी खां दैवी गुण बि धारण करणा आहिनि। पोइ दैवी गुण बि धारण करणा आहिनि। भई नॉलेज त मिली वई, लेकिन दैवी गुण बि धारण करणा आहिनि। बाबा जो कॾहिं सामनो न करिणो आहे। ॾाढा ॿार पंहिंजे खे सर्विसेबल सम्झी अहंकार में अची वेंदा आहिनि। अहिड़ा ॾाढा आहिनि। पोइ किथे किथे हार खाई वठंदा आहिनि त नशो ई उड़ी वेंदो आहे। तव्हां माताऊं त अनपढ़ियूं आहियो, पढ़ी हुई हुजो त कमाल करे ॾेखारियो। पुरुषनि में पोइ पढ़ा लिखा कुझु आहिनि। तव्हां कुमारियुनि खे केतिरो नाम बालो करणो खपे। तव्हां श्रीमत ते राजे जी स्थापना कई हुई, नारी सां लक्ष्मी ठहिया आहियो त केतिरो नशो रहणो खपे। हिते त ॾिसो, पाई पैसे जी पढ़ाई में जान क़ुर्बान करे ॾींदा आहिनि। असां त बाबा जी पढ़ाई सां नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठहियासीं न, ठहिया हुयासीं। हाणे वरी ठहूं था न। ऐं हुन पढ़ाई में त छा ठहींदा आहिनि। अरे तव्हां गोरा ठहींदा आहियो, पोइ कारा तमो प्रधान सां छो दिलि लॻाईंदा आहियो। हिन क़ब्रिस्तान सां दिलि न लॻाइणी आहे। असां त बाबा खां वरसो वठूं था। पुराणी दुनिया सां दिलि लॻाइण माना जनम अर्थात नर्क में वञणु। बाबा अची करे दोचक सां पचाईंदा आहिनि, पोइ बि मुंहुं दोचक तरफ़ छो वेंदो आहे। तव्हांजी पढ़ाई केतिरी सहज आहे। कोई ऋषि मुनि न ॼाणंदा आहिनि, न कोई टीचर, न कोई ऋषि मुनि सम्झाए सघंदो आहे। इहे त बाप टीचर गुरु बि आहे। उहो गुरु माण्हू शास्त्र ॿुधाईंदा आहिनि, उन्हनि खे टीचर न चईंदासीं। उहो कोई हीअं न चईंदा आहिनि कि असां दुनिया जी हिस्ट्री जोग्राफी सुञाईंदा आहियूं। उहे त शास्त्रनि जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। बाबा तव्हांखे शास्त्रनि जो सार सम्झाईंदा आहिनि, पोइ वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी बि बतलाईंदा आहिनि। हाणे इहे टीचर सुठो या उहो टीचर सुठो? हुन टीचर सां तव्हां केतिरा बि पढ़ो, छा कमाईंदव? जो नसीब
पढ़ंदे पढ़ंदे कोई एक्सीडेंट थी वञे मरी वञे त इहा पढ़ाई ख़तमु। हिते त तव्हां इहा पढ़ाई जेतिरी बि पढ़ंदव उहो व्यर्थ वेंदी न। हा श्रीमत ते न हली कुझु उल्टो हली पईंदव या गटर में वञी करे किरंदव त जेतिरो पढ़ियो उहो कोई हली न वेंदो। इहा पढ़ाई त 21 जन्मनि जे लाइ आहे। भले उते वञी करे कम पद पाईंदा परंतु किरण सां कल्प कल्प जो घाटो पइजी वेंदो। किरण सां कल्प कल्प जो घाटो पइजी वेंदो। बाबा चईंदा आहिनि ॿार कारो मुंहुं न करो। अहिड़ा ॾाढा आहिनि जो कारो मुंहुं करे छीछी ठही करे पोइ अची करे वेहींदा आहिनि। मतिलबु हिते बाबा जे क्लास में उन्हनि खे कॾहिं इहो ज्ञान हज़म न थींदो। बद हाज़मो थी वेंदो आहे न। जो ॿुधाईंदा उहो बद हाज़मो, जो ॿुधंदा उहो बद हाज़मो थी वेंदो। पोइ मुख सां कोई चई न सघे कि काम मां शत्रु आहे। उन्हनि ते जीत पाइणी आहे। ख़ुदि ई जीत न पाईंदा त ॿियनि खे कीअं चईंदा। अंदरि खाईंदो न उन्हनि खे चइबो आहे आसुरी संप्रदाय। अमृत पींदे पींदे विख खाई वठंदा आहिनि त 100 गुणा कारा थी वेंदा आहिनि। हड्डी हड्डी टुटिजी पईंदी आहे। त माताउनि जो संगठन त ॾाढो सुठो हुजिणो खपे। एम ऑब्जेक्ट त साम्हूं आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो असां हिन लक्ष्मी नारायण जे राज्य में हिकु देवी देवता ॼाणंदा आहियो। हिन लक्ष्मी नारायण जे राज्य में हिकु देवी देवता धर्म हुयो, हिकु राज्य, हिकु ई भाषा हूंदी, 100% प्योरिटी पीस प्रॉस्पेरिटी हुई। हुन हिकु राज्य जी ई बाबा हाणे स्थापना कंदा आहिनि। हीअ एम ऑब्जेक्ट आहे न। 100% पवित्रता सुख शांति संपत्ति जी स्थापना हाणे थिए थी। तव्हां ॾेखारींदा आहियो विनाश खां पोइ श्री कृष्ण अचे थो। क्लियर लिखी ॾियणो खपे। तव्हां ॾेखारींदा आहियो विनाश खां पोइ श्री कृष्ण ईंदो अचे थो। क्लियर लिखी ॾियणो खपे। सतयुगी हिकु ई देवी देवताउनि जो राज्य, हिकु भाषा, पवित्रता सुख शांति वरी खां स्थापना थिए थी। तव्हां ॾेखारींदा आहियो विनाश खां पोइ श्री कृष्ण अचे थो। क्लियर लिखी ॾियणो खपे। सतयुगी हिकु ई देवी देवताउनि जो राज्य, हिकु भाषा, पवित्रता सुख शांति वरी खां स्थापना थिए थी। गवर्नमेंट चाहींदी आहे न स्वर्ग हूंदो ई आहे सत्युग त्रेता में, परंतु मनुष्य पंहिंजे खे नरकवासी सम्झंदा थोरी आहिनि। गवर्नमेंट बि चाहींदी आहे लेकिन उहो समय त सत्युग त्रेता में हूंदो। तव्हां लिखी सघंदा आहियो द्वापर कलयुग में सभु नरकवासी आहिनि। हाणे त संगम युगी आहियो। अॻियां तव्हां बि कलयुगी नरकवासी हुयो। हाणे तव्हां स्वर्गवासी ठहियो था। भारत खे स्वर्ग ठाहियो था श्रीमत ते। परंतु उहो हिम्मत संगठन हुजिणो खपे। चक्कर में ईंदा आहिनि त इहे लक्ष्मी नारायण जो चक्कर ते ईंदा आहिनि त इहे चक्कर ते वेंदा आहिनि त इहे लक्ष्मी नारायण जो चित्र खणी वञिणो खपे। अच्छा लिखो, हिन ते लिखो आदि सनातन देवी देवता धर्म सुख शांति जो राज्य स्थापना थिए थो। त्रिमूर्ति शिव बाबा जी श्रीमत ते। त्रिमूर्ति शिव बाबा जी श्रीमत। ईअं वॾे वॾे अक्षरनि में वॾा वॾा चित्र हुजनि। नंढा ॿार नंढा चित्र पसंदि कंदा आहिनि। अरे इहे चित्र त जेतिरो वॾो ओतिरो सुठो। इहे लक्ष्मी नारायण जो चित्र त ॾाढो सुठो। इन में सिर्फ़ु लिखिणो आहे हिकु ई सत्य श्री त्रिमूर्ति शिव बाबा। इन चित्रनि ते लिखी ॾियो हिकु ई सत्य त्रिमूर्ति शिव बाबा
सत्य त्रिमूर्ति टीचर शिव टीचर, सत्य त्रिमूर्ति शिव गुरु। इन चित्र ते लिखी छॾियो। ये लक्ष्मी नारायण इन ते लिखो हिकु सत्य त्रिमूर्ति शिव बाबा है, सत्य त्रिमूर्ति शिव टीचर, सत्य त्रिमूर्ति शिव गुरु। त्रिमूर्ति अक्षर न लिखंदा त सम्झदा परमात्मा त निराकार आहे, उहा टीचर कीअं ठही सघंदा। ज्ञान त न आहे न। लक्ष्मी नारायण जे चित्र टीन जी शीट ते ठाहे करे हर जॻह रखिणो आहे। ये स्थापना थिए थी। बाबा आहिनि ब्रह्मा द्वारा हिकु धर्म जी स्थापना, बाक़ी सभिनि जो विनाश कराईंदा। ये ॿारनि खे सदैव नशो रहणो खपे। थोरी थोरी ॻाल्हि में हिकमत न मिलंदी त झटि बिगड़ी वेंदा। इहे त थींदो ई आहे न। थोरी थोरी ॻाल्हि में हिकमत न मिलंदी त झटि बिगड़ी वेंदा। इहे त थींदो ई आहे। कोई कंहिं तरफ़ कोई कंहिं तरफ़, पोइ मेजॉरिटी वारनि खे उठाइबो। हिन में रंज न थियणो खपे। ॿार रुठी वेंदा आहिनि की असांजी ॻाल्हि न मञनि। अरे हिन में रुठण जी छा ॻाल्हि आहे। बाप त सभिनि खे रिझाइण वारो आहे। माया सभिनि खे रुसाए ॾींदी आहे। सभु बाप सां रूठिया आहिनि। रूठा बि छा, बाबा खे ॼाणंदा ई न आहिनि। जीअं बाबा स्वर्ग जी बादशाही ॾिनी उनखे ॼाणंदा ई न आहिनि। बाप चईंदा आहिनि मां तव्हां ते उपकार कंदो आहे, तव्हां पोइ मूं ते अपकार मुंहिंज ते अपकार कंदा आहियो। भारत जो हाल ॾिसो छा आहे। तव्हां में बि ॾाढा थोरा आहिनि जंहिंखे नशो रहंदो आहे। इहो नारायणी नशो आहे। ईअं थोरी चइणो खपे की असां त राम सीता ठहींदासीं। तव्हांजी एम ऑब्जेक्ट आहे नरसां नारायण ठहिण जी। तव्हां पोइ राम सीता ठहिण में ख़ुशि थी वेंदा। हिमत ॾेखारणी खपे न। पुराणी दुनिया सां बिल्कुलु दिलि न लॻाइणी आहे। कोई सां दिलि लॻाई त मरियो, जन्म जन्मांतर जो घाटो पइजी वेंदो। बाबा सां त स्वर्ग जो सुख मिलंदो आहे, पोइ असां नर्क में छो पिया आहियूं। बाबा चईंदा आहिनि तव्हां जॾहिं स्वर्ग में हुयो त ॿियो कोई धर्म न हुयो। हाणे ड्रामा अनुसार तव्हांजो धर्म आहे न। कोई बि पंहिंजे खे देवी देवता धर्म जो न सम्झंदा आहिनि। मनुष्य थी करे बि पंहिंजे धर्म खे न ॼाणनि त छा चइबो। हिंदू कोई धर्म थोरी आहे। कंहिं स्थापना कयो इहे बि न ॼाणंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे केतिरो सम्झाइबो आहे। बाबा चईंदा आहिनि मां कालनि जो काल हाणे आहियां। सभिनि खे वापसि वठी वेंदा आहिनि। बाक़ी जो सुठी रीति पढ़ंदा उहो विश्व जा मालिक ठहींदा। हाणे हलो घर। हाणे हलो घर। हिते त रहण लाइक़ु न आहे न। ॾाढो किचिड़ो करे छॾियो आहे न। आसरी मथे हली करे। बाबा त हीअं चईंदा न, तव्हां भारतवासी जो विश्व जा मालिक आहियो। हाणे केतिरा धका खाईंदा रहंदा आहिनि। लज्जा न ईंदी आहे तव्हांखे। तव्हां में बि कोई आहे जो सुठी रीति सम्झंदा आहिनि। नंबरवार त आहिनि न। ॾाढा ॿार त निंड में रहंदा आहिनि। उहो ख़ुशी जो पारो चढ़ंदो न आहे। बाबा असांखे वरी खां राजधानी ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां हिन साधू आदियुनि जो बि उद्धार कंदो आहे। उहो ख़ुदि न पंहिंजे खे न ॿियनि खे मुक्ति ॾेई सघंदा आहिनि। सचो गुरु त हिकु ई सतगुरु आहे जो मुक्ति संगम ते अची करे सभिनि जी सदगति कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां ईंदो आहियां कल्प कल्प जे संगम युगे युगे। मां ईंदो आहियां कल्प जे संगम युगे युगे। जबकि असांखे सॼी दुनिया खे पावन ठाहिणो। मनुष्य सम्झंदा आहिनि बाप सर्वशक्तिवान आहे, उहे छा न करे सघंदा आहिनि। अरे मूंखे सॾु कंदा ई आहिनि की असां पतितनि खे पावन ठाहियूं।
त मां अची करे पावन ठाहींदो आहियां। बाक़ी ॿियो छा कनि, बाक़ी त रिधी सिधी वारा ॾाढा आहिनि। मुंहिंजो कमु ई आहे नर्क खे स्वर्ग ठाहिणु। उहो त हर 5000 वर्ष पोइ मूंखे ठाहिणो ई पवंदो आहे। इहे तव्हां ई ॼाणंदा आहियो। आदि सनातन देवी देवता धर्म बाक़ी त सभु पुठियां पुठियां आया। अरविंद घोष त हाणे जो आयल आहे, त बि ॾिसो केतिरा उन्हनि जा आश्रम ठही विया आहिनि। हुते कोई निर्विकारी ठहिण जी ॻाल्हि थोरी आहे। हू त सम्झंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रही पवित्र त रही न सघंदा आहिनि। बाबा जी शक्ति जे बिना कोई न रही सघंदो। हाणे संगम युग जो बाबा जो ठही करे हलंदो, बाबा जी श्रीमत ते हलंदो, ठहिण जो संकल्प स्ट्रॉन्ग हूंदो त ई रही सघंदो। त गृहस्थी में त केॾो किचिरो आहे, स्पेशली टीवी मूवीज़, है न। घर गृहस्थी में अॼुकल्ह कहिड़ो संबंध पवित्र आहे, कोई बि न आहे। लेकिन बाबा जी शक्ति आहे त तव्हां घर गृहस्थी में बि पवित्र रही सघंदा। बाबा चवंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे सिर्फ़ु हिकु जनम पवित्र रहो। तव्हां जन्म जन्मांतर त पतित ठहिया आहियो, हाणे मां आयो आहियां तव्हांखे पावन ठाहिण। इहे अंतिम जन्म पावन ठहो। सत्य त्रेता में त विकार हूंदो ई न आहे। लक्ष्मी नारायण जो चित्र, सीरी जो चित्र ॾाढो ई सुठो आहे, है न। ये लक्ष्मी नारायण जो चित्र, सीरी जो चित्र ॾाढो ई सुठो आहे। इन में लिखियलु आहे सतयुग में हिकु धर्म हिकु राज्य हुयो। सतयुग में हिकु धर्म हिकु राज्य हुयो। सम्झाइण जी ॾाढी युक्ति खपे। बूढ़ी माताउनि खे बि सिखलाए करे तयारु करिणो खपे, जो प्रदर्शनी में कुझु वञी करे सम्झाए सघनि। कोई खे बि चित्र ॾेखारे करे चओ हिननि जो राज्य हुयो, हाणे त न आहे। बाबा चवंदा आहिनि हाणे त मूंखे यादि करो त तव्हां पावन ठही करे पावन दुनिया में हली हलंदव। हाणे पावन दुनिया स्थापना थिए थी, केतिरो सहज आहे। ॿुढियूं वेही करे प्रदर्शनी ते सम्झाईंदियूं तॾहिं नाम बालो थींदो। श्री कृष्ण जे चित्र में बि लिखित ॾाढी सुठी आहे। चइणो खपे इहा लिखित ज़रूरु पढ़ो। श्री कृष्ण असांखे पढ़ण सां, इनखे पढ़ण सां त सतयुगी नारायणी नशो अथवा विश्व जे मालिकपन जो नशो चढ़ंदो। हिनखे पढ़ण सां ई नशो चढ़ी वेंदो। उन्हनि खे ईअं चओ। बाप चवंदा आहिनि मां तव्हांखे अहिड़ो लक्ष्मी नारायण ठाहींदो आहियां जो तव्हां बि ॿियनि ते रहमदिल ठहिणो खपे। तव्हांखे बि जॾहिं पंहिंजो कल्याण कंदव तॾहिं ॿियनि ते बि करे सघंदव। ॿुढ़ियुनि खे बि अहिड़ो सिखलाए करे होशियारु ठाहियो जो प्रदर्शनी में बाबा चए कि 8-10 ॿुढ़ियुनि खे भेजो त झटि अची वञनि। जो कंदो सो पाईंदो। साम्हूं एम ऑब्जेक्ट ॾिसी करे ई ख़ुशि थी वेंदा आहिनि। असां इहे शरीर छॾे वञी करे विश्व जो मालिक ठहींदासीं। जेतिरो यादि में रहंदा ओतिरो पाप कटिजंदा। ॾिसो लिफ़ाफ़े ते छपियलु आहे 1 रिलीजन 1 डीटी किंगडम 1 लैंग्वेज। 1 रिलीजन 1 डीटी किंगडम 1 लैंग्वेज। वो जल्दी स्थापना थींदी। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कॾहिं बि आपस में उहा बाप सां रुठणो न आहे। बाप रिझाइणा आहिनि इन करे कॾहिं रंज न थियणो आहे। बाप जो सामनो न करिणो। ॿियो आहे पुराणी दुनिया सां पुराणी देह सां दिलि न लॻाइणी आहे। सत बाप सत टीचर सतगुरु सां गॾु सदा सचो रहणो। सदा हिकु श्रीमत ते हली देही अभिमानी ठहिणो। सत बाप सत टीचर सतगुरु सां गॾु सदा सचो रहणो आहे।
सदा हिक जी श्रीमत ते हली सदा देही अभिमानी ठहिणो आहे। सदा हिक जी श्रीमत ते हली सदा देही अभिमानी ठहिणो। वरदाना पंहिंजे तपस्वी स्वरूप द्वारा सर्व खे प्राप्तियुनि जी अनुभूति कराइण वारा मास्टर विधाता ठहो। जीअं सूर्य विश्व खे रोशनी जी ऐं अनेक विनाशी प्राप्तियुनि जी अनुभूति कराईंदो, ईअं त तपस्वी आत्मा पंहिंजे तपस्वी स्वरूप द्वारा सर्व खे प्राप्तियुनि जी किरणनि जी अनुभूति करायो। इन जे लाइ पहिरियों जमा जो खातो वधायो, है न, पोइ जमा किए उहे खज़ाना मास्टर विधाता ठही सर्व खे ॾींदा वञो। तपस्वी मुहूर्त जो अर्थ आहे तपस्या द्वारा शांति जी शक्ति जी किरणियूं चारों ओर फैलाईंदे हुई अनुभव में अचनि। संकल्प करो, ईअं ॾिसण जी कोशिशि न कजो, बसि संकल्प कजो मां मास्टर शांति जो सागर, मास्टर सर्वशक्तिवान विश्व में चारों ओर बाबा जी सर्व किरणियूं फैलनि थियूं। स्लोगन आहे स्वयं निर्वाण थी करे सर्व खे मान ॾींदा हलो, इहो ई सचो परोपकार आहे। अव्यक्त इशारो, हाणे सुठो चईंदा आहियो लेकिन सुठो ठहिणो आहे, इहा प्रेरणा न मिले थी। उन जो हिकु ई हाणे सुठो चईंदा आहिनि लेकिन सुठो ठहिणो आहे, इहा प्रेरणा न मिले थी। उन जो हिकु ई साधन आहे संगठन स्वरूप में ज्वाला स्वरूप ठहो, हिकु चैतन्य लाइट हाउस ठहो, सेवादारी आहियो, स्नेही आहियो, हिकु बल हिकु भरोसे वारा, इहे त ठीकु आहे, लेकिन मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज ते अची वञो त सभु असांजे अॻियां परवाने जे समान चकर लॻाइण लॻंदा। जॾहिं असां मास्टर सर्वशक्तिवान जी स्टेज ते हूंदासीं त सभु असांजे अॻियां परवाने जे समान चकर लॻाईंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।